जी दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़फ़र नॉन स्टॉप यूट्यूब ते असांजो चैनल आहे ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त हिनखे शेयर ज़रूरु कजो। अॼु असां मौजूदु आहियूं शिकारपुर जे हिकु मक़ामी होटल ते जिते गुल आर्ट एकेडमीअ जे तरफ़ां सिंध जे मशहूरु डायरेक्टर KTN जे डायरेक्टर ऐं आर्टिस्ट ज़फ़र खोखर जी जेका आहे सालगिरह मल्हाई पई वञे गुल आर्ट एकेडमी शिकारपुर जे तरफ़ां। ऐं हिते खोड़ सारा अदाकार आहिनि, एक्ट्रेसिस आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे अॼु जो इहे जेको प्रोग्राम आहे उनखे कीअं सेलिब्रेट कनि था। मशहूरु डायरेक्टर KTN जो ऐं अदाकार हिन बारे में अॼु तव्हां छा चवणु चाहींदो ऐं तव्हांजा तासरात अॼु कीअं आहिनि? साईं महबूब साईं इंतहाई ख़ुशी थी, अॼु जी सालगिरह आहे, बसि इहो ई चवणु चाहींदासीं त अहिड़ा मेला थींदा रहनि ऐं तमामु ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। अधे खे लख लख मुबारकूं हुजनि मुंहिंजे पारां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त ज़फ़र खोखर साहब खे लख लख मुबारकूं बर्थडे जी, हैप्पी बर्थडे। उनखे अलावा ज़फ़र साहब सां पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी मुंहिंजे ख्याल में जून 2013 जी आहे। तमामु मन लाइक़ु माण्हू आहे ऐं क्रिएटर आहे। काफ़ी अदाकार जेके आहिनि उहे ज़फ़र साहब KTN खे बि ॾिना आहिनि, सिंध TV खे बि वठी करे। उनखे अलावा ज़फ़र साहब सां पहिरियों ड्रामो बि आहे गुलाबी कफ़न सां। मामा अली गौर बि माशाल्लाह असांखे त तमामु मन ख़ुशी थींदी आहे, मूं सीनियर सां असां कमु कयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ज़फ़र साहब सां वंस अगेन थैंक यू। गुल आर्ट अकेडमी जे तरफ़ों बि माना इन्विटेशन हुई ऐं काफ़ी टाइम बिज़ी हूंदे बि हिननि दोस्तनि टाइम कढी करे एतिरो अरेंज कयो आहे। तमामु सुठो ज़फ़र साहब, थैंक यू। अॼु जो जेको प्रोग्राम थियो आहे गुल आर्ट एकेडमीअ जे तरफ़ां सर अल्लाह साईं जा लख करम आहिनि मुंहिंजे मालिक जा। ही मेला मोहबत जा वॾे जेको आहे त माहौल पैदा करण लाइ दिलि खपंदी आहे। हीअ असांजा जेके पहिरीं प्यारा दोस्त आहिनि इन्हनि जा मूं ते वॾा अहसान मूं ते थोरा आहिनि जो अॼु ही मेला मचियल आहिनि। गुल आर्ट एकेडमी जे तरफ़ां रोज़ु को न को इवेंट आहे, इन खां वधीक असांखे का बि ख़ुशी न आहे। अॼु जेको ही इवेंट आहे अॼु ज़फ़र खोखर जी जेका सालगिरह जनमु ॾींहुं, असां एतिरा ख़ुशि आहियूं। शायदि अधे जो इरादो कोन हुयो त का अॼु ख़ुशी कयूं, पर असां चयोसीं न, असांजो भाउ महबूब आहे, असांजो प्यारो आहे, ईअं कीअं थींदो जो हुनजो इवेंट असां ईअं सादगी सां मल्हायूं, कॾहिं बि न। गुल आर्ट एकेडमी हमेशह इन्ही कमनि में अॻिते रही आहे ऐं हमेशह रहंदी। मां सभिनी दोस्तनि जो बेहद तोराइतो आहियां जेकी बि असांजे हिन इवेंट में शामिलु थिया आहिनि। लख कुर्ब उन्हनि जा, लख थोरा महिरबानी। मूं वटि त अल्फाज़ ईंदा आहिनि जेके मां हिन जे लाइ चवां। ॿियो को ख़ुशी हुजे या न हुजे, मां त तमामु घणी ख़ुशि आहियां ऐं वधि में वधि मुंहिंजी ख़ुशी जो इहो ॾींहुं आहे त मूंखे ख़बर न हुई त ज़फ़र जी मतिलबु सालगिरह, पर हिकिड़ो मतिलबु माना ओचिते मां आयमि ऐं हिन ख़ुशीअ में माना मां मौजूदु थियमि। मुंहिंजे लाइ त तमामु वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां ज़फ़र खे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं ऐं मुंहिंजी दुआ त हमेशह ख़ुशि हूंदो, शाल आबाद हूंदो, सलामत हूंदो। ज़फ़र खोखर जी सालगिरह आहे त तव्हां गिफ्ट छा ॾियो आहे? गिफ्ट मतिलबु मां हुनखे उहा गिफ्ट ॾियां त मतिलबु हाणे चई कहिड़ी चवंदा आहिनि गिफ्ट जेका हुन मोल जा मोल मतिलबु न हूंदो आहे, पर छा जेकी मां गिफ्ट खणी अचां हाणे उहा मूंखे ख़बर आहे। ॿियो ज़फ़र खोखर खे ख़बर आहे। ज़फ़र खोखर चए थो ओधर बि कार आहे जेकॾहिं तव्हां सुभाणे गिफ्ट उहो हा उहो मां प्रमिस कयां थी, जंहिं महिल चवंदो तंहिं महिल न, उहो हाणे प्रमिस सुभाणे बि न, बेजाड़ बि न, हाणे हले मां हाणे गिफ्ट थी वठी ॾियांसि। ॾींहं खे कीअं था ॾिसनि, ख़ासि करे जेके दोस्त कई आया आहिनि परे परे खां, हू अॼु जे ॾींहं खे कीअं था ॾिसनि? सभ खां पहिरियों त अस्सलाम वालेकुम ऐं उन खां बाद इहे लफ़्ज़ त थोरा भाइरनि जा कहिड़ा मां उन्हनि जो शुक्रिया अदा कयां। हिकिड़ो दोस्त हुजे, हिकिड़ो भाउ हुजे, हिकिड़ो मोहसिन हुजे, मां त सम्झां थो मुंहिंजी एकेडमी जो, मुंहिंजे हिन सफ़र जो साथी, जेकॾहिं को बि नंढे मां नंढो जूनियर मुंहिंजो दोस्त आहे जंहिं सिर्फ़ु हिकिड़ी पती गुल जी ईअं मुंहिंजे मथां उछली आहे या उन खां अलावा जेकॾहिं ईअं कही आयो आहे, सिर्फ़ु हिन महफ़िल में अची शरीक थियो आहे, त बि उनजी वॾी महिरबानी। बाक़ी अहसान, मोहबतूं, प्यार सभ खां वधीक मुंहिंजो पहिरीं प्यारो भाउ फ़याज़ लाशारी साहब, जंहिं हिन दजाली दौर में, हिन फ़न ऐं आर्ट खां दूरी वारे दौर में जिते माण्हू फ़न खां परे था भॼनि, हिन दौर में गुल आर्ट एकेडमी शिकारपुर जो वजूद विधो ऐं गुल आर्ट एकेडमी खे हिन महिल ताईं ही रूह रवां आहे। मां इहो चवंदे कॾहिं बि पाण खे शर्म महसूसु न कंदुसि त हालांकि असां बि ईअं सम्झो ॼण हिन जा साथारी आहियूं, असां हिन जा साथ ॾींदड़ आहियूं, असां हिन जे हथ में हथ मिलाए हलण वारा आहियूं। बाक़ी जेको महफ़िल खे मचायूं वेठो आहे इहो हिकिड़ो शख़्स आहे। अलाह साईं हिन खे ख़िज़री हयाती ॾींदो, अलाह साईं हिन जे बचनि खे ख़ुशि रखंदो, अलाह साईं जी फैमिली खे सदाईं हर दर्द, हर ग़म, हर रंज खां परे रखंदो। छो त हीउ सॼो जेको सिलसिलो हिन महिल जोड़ियो आहे पोइ कुझु सालनि में,
उहे फ़याज़ लाशारी जे मरून में नथा गुला अकेडमी जे प्लेटफॉर्म तां मां तव्हांखे ॿुधायां त हिन महीने में तक़रीबन 4 इवेंट आहिनि 2 टेली फिल्मूं आहिनि असांजूं हिकिड़ी ज़ंजीर नाले सां शूट हले पई उन खां पोइ ईद जी असां वटि कॉमेडी फिल्म आहे जेका KTN ते आनेर वेंदी उन खां अलावा असांजी 10 तारीख़ तंज़ीम सफ़ा जेका सिंध आर्ट जेका असांजी आहे सिंध लेवल ते उनजो हिकिड़ो हलफ़बरदारी तक़रीब आहे हिते उन खां अलावा हुते असांजो जेको चेयरमैन आहे उनजे पग ॿधण जी रस्म आहे उहो बि सिलसिलो आहे तक़रीबन 4-5 इवेंट आहिनि सो गुलाट अकेडमी फ़याज़ लाशारी ज़िंदाबाद मां सिर्फ़ु इहे अखर पंहिंजे तरफ़ो चवंदुसि बाक़ी त दाद मोहम्मद जे लाइ को मिसाल न ॾींदुमि मिसाल उन्हनि जे लाइ ॾिबा आहिनि जेके दिलि खां परे हुजनि मुंहिंजी दिलि जे वेझो मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त सभु आहिनि तमामु वेझो दोस्तनि जी का बि कैटेगरी न हूंदी आहे दोस्त हूंदा आहिनि हिकिड़ा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके 100 साल न मिली ज़ोया जहिड़ा हिकिड़े लम्हे में तव्हांखे ख़रीद करे वेंदा आहिनि हीअ औरत आहे हिन वीचारी खे शाबस आहे हीअ असांजी फीमेल आर्टिस्ट आहे हिन जूं मोहबतूं हिन जो ई परे खां पंधु करे ते पहुती हीअ मूंखे कुझु बि न ॾे हिन जो अचणु मुंहिंजे लाइ तोहफ़ो ऐं गिफ्ट आहे गिफ्टनि जी कहिड़ी हैसियत आहे जेकॾहिं मोहबतूं न मिलनि मोहबतूं मिलियूं दुनिया जो सभु खां वॾो गिफ्ट मिलियो मुमताज़ जो थोराइतो आहियां मिसाल उन्हनि जा ॾियां जेके नवां हुजनि हीअ त ज़िंदगी जा सफ़र जा घर जा भाती आहिनि सभु दोस्त आहिनि मुंहिंजा सभु मुंहिंजे सिर जा साईं आहिनि जूनियर सीनियर सभु मुंहिंजे सिर जा साईं ऐं असां सभिनि जो वरी जेको वॾो आहे उहो आहे मामा अली गुहरमार हिन पंहिंजी ज़िंदगी जा केतिरा ई साल जेकॾहिं मां राजा खे चवंदुसि मामा खे फ्रेम में रखे मामा अली गौर ज़िंदगी जा केतिरा ई साल असांखे ॾिना शिकारपुर जे अदाकारनि खे शिकारपुर जे फ़न खे शिकारपुर जी सुघड़नि जी जेका सिंफ़ आहे उन्हनि खे पाण शिकारपुर जा डिस्ट्रिक्ट चेयरमैन बि आहिनि सुघड़नि जी तंज़ीम जा सदर आहिनि चाचो मामा सदर आहिनि सो मामा जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि मामा जदोजहद कई आहे मुसलसल मामा ऐं मुंहिंजो साथ तक़रीबन मां सम्झां थो 2009 खां आहे 12 साल थी विया आहिनि अला कंदो त इहे 12-22 थींदा ऐं जेतिरी त ज़िंदगी हूंदी ओतिरे ते इहो साथ हलंदो रहंदो इंशा ताला सो हिन जो असां ते हथु आहे शफ़क़त जो बाक़ी दोस्त कमु कनि पिया ऐं अलाह साईं कंदो इहे कमु कंदा रहंदा मां ईअं चवंदुसि त हीअ असांजो जेको फ़नी सफ़रु आहे इहो मोहबत जो सफ़रु आहे असांखे घुरिजे त पंहिंजे कम ते ध्यानु ॾियूं बजाए ॿिए ते नज़र रखण जी ॿिए ते नज़र रखण खे छॾे ॾियो तव्हां पाण खे ॾिसो त तव्हांजे चोले जे अंदरि तव्हांजे सीने में घणा ऐब लिकियल आहिनि तव्हां पंहिंजे मुंहं खे ॾिसी उतां फ़ैसिलो कयो त आईने में तव्हांजे बूथ ते केतिरा गुंज नज़र था अचनि तव्हां मुआशिरे में हिन माहौल में फ़नी फील्ड में पंहिंजे किरदार खे साफ़ु कयो ज़ोर शोर सां पंहिंजो कमु जारी रखो ऐं पंहिंजे कम सां तव्हां पंहिंजे मुखालफ़नि खे शिकस्त ॾियो लफ़्ज़ी जंग ऐं या जेके अहिड़े क़िस्म जा किरदार इहे कंहिं बि कम जा न हूंदा आहिनि कमु आहे उहो जेको तव्हां फ़नी लेवल ते दुनिया जे अॻियां अचो मां सभिनी दोस्तनि खे सभिनी पीढ़ी पारनि खे इहो अर्ज़ु रखंदुसि त सदाई प्यार मोहबत सां रहो ऐं कॾहिं बि हिक ॿिए खां परे न वञो मोहबत में सभु कुझु आहे थैंक यू वाह महबूबा ॻाल्हि इहा ई आहे त मां अॼु वॾो ख़ुशि थियो आहियां ऐं असांजो सफ़र जेको शुरूआति थियो जीअं तव्हांखे ज़फ़र ॿुधाए वियो शुरूआति असां 2 ॼणा थी ऐं मैदान ते निकितासीं हिकिड़ी नंढड़ी चकी पोखियमि जेका अॼु उहा वधी वण थी आहे जेका फ़याज़ जे सूरत में दाद मोहम्मद जे सूरत में हे सभु मुंहिंजा बच्चा आहिनि भाइर आहिनि ऐं मां त उनखे जॾहिं शिकारी फिल्म असां पहिरीं कईसीं उनजी जॾहिं रिहाण कई मुंहिंजी ज़फ़र त उते मां इहे लफ़्ज़ स्टेज ते चया त 2 पुट मूंखे आहिनि 3 मुंहिंजो हीअ उहो शाहिद आहे ऐं सभु माण्हू शाहिद आहिनि उन वक़्तु जा पर अॼु त मां एॾो ख़ुशि थियो हा ख़ुदा ॾिसे पसे थो ऐं हीअ जेका असांजी गुल अकेडमी आहे इंशा अल्लाह ताला इहा कॾहिं उन्हीअ जाइ ते वञी पहुचंदी जो दुनिया हिन अकेडमीअ जो अचे ऐं इफ़्तिताह कंदमि हा इंशा अल्लाह ताला ऐं मां वधीक ॿियनि जो वक़्तु न वठंदुसि इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे मुंहिंजो पहिरीं प्यारो भाउ अदो ज़फ़र उनजी सालगिरह सॼी संगत जेको आहे सो उन में जेको आहे सो आई आहे अदा तव्हां राज़ी था आहियो न ज़फ़र भाउ लख लख मुबारकियूं लख लख मुबारकियूं महिरबानी बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरियां त मां पंहिंजे सुहिणे मुर्शिद घोट लतीफ़ जो बैत पढ़ंदुसि माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे भूई बहार जी सो ज़फ़र उन्हनि माण्हुनि मां आहे जंहिं मां बिल्कुलु भूई बहार जी अचे थी ऐं ज़फ़र हिकु मोहबती माण्हू आहे ऐं मिसाली माण्हू आहे ज़फ़र जहिड़ा माण्हू तमामु घटि आहिनि
जेके हर वक़्तु हर दम तव्हांखे खिलाईंदा रहंदा, जंहिंजे मुख ते हर वक़्तु मुस्कुराहट हूंदी ऐं मोहबतूं हुन वटि तमामु घणियूं अंबार मोहबतुनि जा आहिनि। ईअं थोरी बि मोहबतूं था चओ, मोहबतुनि जा अंबार आहिनि। जो तव्हां जॾहिं बि ज़फ़र सां मिलंदव तव्हांखे मोहबतूं मिलंदियूं। ऐं असां ख़ुशनसीब आहियूं सभु दोस्त जे गॾिजी असां कमु कयूं था। इलाही सारो कमु कयो आहे, ड्रामा, फिल्म्स ऐं उनखां अलावा ॿिया इलाही इवेंट्स कया आहिनि। सो असां त हिकिड़ी मोहबतूं आहिनि ऐं मोहबतूं एतिरियूं आहिनि जो असां शायदि पाण में माना माण्हू असांखे भाइर ई सम्झंदा हूंदा ऐं अलहमदिल्ला पाण भाइर ई आहियूं। बाक़ी अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, भाउ ज़फ़र जी सालगिरह हुई ऐं सॼी संगत इहा ई सलाह की बाबा ज़फ़र जी सालगिरह मल्हाईंदासीं ऐं मां दिलि जी गहराइनि सां भाउ ज़फ़र खे सालगिरह मुबारक चवंदुसि ऐं इहा दुआ आहे त अलाह ताला हुनखे डिघी जमार ॾे ऐं ज़िंदगी में ईअं ई हमेशह ख़ुशियूं माणींदो रहे। सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम चवंदुमि मां दोस्तनि खे ऐं गुलाट अकेडमी हिन वक़्तु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे त मां हिकिड़ो उनजे लाइ शेर चवंदुसि त समुंड उहो कहिड़ो जेको करे कोन शोर, तीअं माण्हू उहो मोर जंहिंजे मन में जेको आहे हुनर आहे। ऐं जेको असांजो फ़न आहे इहो दुनिया जे मख़सूस हिकिड़ी जेका आहे ख़ुदा जी कुदरत हूंदी आहे। कंहिं इंसान में कुदरती थींदो आहे, को सिखंदो आहे, फ़न दरिया आहे। ऐं हिन वक़्तु गुलाट अकेडमी अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते हर जेको आहे त फ़नकार जनम वठे थो ऐं सिखिया वठे थो। अल्हम्दुलिल्लाह मां भाऊ ज़फ़र जे शान में कुझु गुनगुनाए भाऊजन खे मां हिकिड़ो गिफ्ट कंदुसि। ओ तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मनाया, तुझी सालगिरह जूं, ओ तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मनाया, भाऊ ज़फ़र तुंहिंजा सहरा थो गाया, तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मनाया, तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मनाया, भाऊ ज़फ़र तुंहिंजा सहरा थो गाया, तुझी सालगिरह जूं। मौला वधावई वॾी ॾई हयाती, सभिनी दोस्तनि जी गॾु हीअ दुआ थी। मौला वधावई वॾी ॾई हयाती, सभिनी दोस्तनि जी गॾु हीअ दुआ थी। तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मल्हाया, तुझी सालगिरह जूं ख़ुशियूं मल्हाया, भाऊ ज़फ़र तुंहिंजा सहरा थो गाया, तुझी सालगिरह जूं। वॾी महिरबानी बाबू।